ठटो मां पुनू गाज़ी बिरोही जी रिपोर्ट मुताबिक़ इंसानियत जी ख़िदमत, इंसानियत जे उमेद। समाज में वधंदड़ सख़्त गर्मी, पानी जी खोट ऐं बेहतियाती सबब बीमारियुनि में वाध थी रही आहे, जंहिं करे आम शहरी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अहिड़ी सूरतहाल खे नज़र में रखंदे HOH होप ऑफ ह्यूमैनिटी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन पारां अवामी भलाई लाइ अहम क़दम खयो वियो आहे। HOH वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन पारां टनो मोहम्मद खान शहर में पुराणे UBL बैंक वेझो डॉक्टर GM गुल क्लिनिक साम्हूं थधे पाणी जी कैंप क़ाइमु करे छॾी आहे, जिते शहरियुनि खे मुफ़्त थधो ऐं साफ़ पाणी फ़राहम कयो वियो। उन मौक़े ते इदारे जे अॻवाननि जो चवणु हो त संदनि मक़सदु सिर्फ़ पाणी फ़राहम करणु न, पर अवाम में शऊर पैदा करणु पिणु आहे त जीअं माण्हू पाण खे गर्मी जी शिदत खां बचाए सघनि। हुननि शहरियुनि खे अपील कई त हू वधीक पाणी पीअणु, सिज में न निकिरनि ऐं वक़्त सिर ढकियनि, हल्का कपिड़ा पाइनि ऐं बिना ज़रूरत सिज में निकिरण खां पासो कनि। HOH तंज़ीम जे अॻवाननि इंसानियत जी ख़िदमत संदनि मिशन ॿुधायो ऐं अहिड़ा क़दम मुस्तक़बिल में बि जारी रखिया वेंदा त जीअं मुआशिरे खे महफ़ूज़ ऐं सिहतमंद बणाए सघिजे।